एसएसपी हैदराबाद साजिद अमीर सदोज़ई ज़िले के समूरनि डीएसपीज़ और एसएचओ सां पुलिस हेडक्वार्टर में मुलाक़ात कई। गॾिजाणी में एसपी ट्रैफिक हैदराबाद अलीना राजपुर, एसपी हैदराबाद समेत समूरनि ब्रांचुनि के सरबराहनि शिरकत कई। उन मौके ते एसपी हेडक्वार्टर शाहनवाज़ मेमण पिणु मौजूद हो। इजलास के खिताब कंदे एसपी हैदराबाद साजिद अमीर सदोज़ई चयो त हैदराबाद में ही मुंहिंजी ॿियो दफ़ो पोस्टिंग थी आहे, उन करे मां अक्सर अफ़सरनि खे चङी रीति सुञाणा थो। मुंहिंजी पहिरीं तरजीह आईजी सिंध गुलाम नबी मेमण पारां जारी कयल हुकमनि ते अमल दरामद कराइणु आहे। ॿियो त शहर में मुनज़म ॾोहनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। मंशियात, गुटका, मेनपुड़ी ऐं जुआ जी मुकमल ख़ात्मे खे यकीनी बणायो वञे, जेको तव्हांजी कारकर्दगी जो मुक़ाबिलो करे ऐं तव्हांजे मुसलसिल पोस्टिंग में तव्हांजी मदद कंदो। टीं ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त शहर में ॾोहनि ऐं ॾोहारियुनि जो ख़ात्मो कयो वञे। हैदराबाद शहर में कंहिं बि ॾोहारी खे कंहिं बि शहरी ख़िलाफ़ ॾोहनि जी इजाज़त न ॾिबी। अहिड़ो माहौल पैदा कयो वञे त ॾोहारियुनि जो हैदराबाद में रहणु मुश्किल बणिजी वञे। पर अहिड़ा सख़्त क़दम रुॻो लथपथ ऐं ॾोहारियुनि अनसरनि लाइ आहिनि। जेकॾहिं कंहिंखे शिकायतूं आहिनि, मौजूदु शहरी सां नाइंसाफ़ी कई वई त तव्हांजे ख़िलाफ़ डिपार्टमेंटल एक्शन वरितो वेंदो ऐं सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे साराहियो वेंदो।